सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अली अकबर सोलंकी जे आवाज़ सां स्टाफ रिपोर्ट मुताबिक़ हैदराबाद जे तहलके लतीफ़ाबाद जे क़दीमी माॻ गंजो टकर खे गैर क़ानूनी मसमार करे हेवी डंपर ज़रिए उन जी मिटी खणी सिंधु दरिया जे कचे में पानी जे कुदरती गुज़रगाह फ्लड ज़ोन खे बंदि कयो वियो आहे। बावजूदि उन जे त अदालत दरिया जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण जा हुकुम ॾेई चुकी आहे, पर तंहिं बावजूदि बिल्डर माफ़िया ताक़तवर मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि ऐं करप्ट कामोलनि जे आशीर्वाद सां तारीख़ी माॻ गंजो टकर ऐं दरियाई ज़मीन सां हथ चुरांद जारी रखियो अचे। उन हवाले सां सियासी ऐं समाजी धुरियुनि सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट खे अपील कई आहे त सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हैदराबाद में फ्लड ज़ोन जी हज़ारे एकड़ ज़मीन ते कब्ज़ा ख़त्म कराया वञनि ऐं दरिया जे कचे में हाउसिंग स्कीमुनि जी साज़िश बंदि कराए पानी जे कुदरती गुज़रगाहुनि खे आज़ादु कयो वञे।